पीटीआई अगवान चौधरी परवेज इलाही बेरो बीहर गिरफ्तार। इस्लामाबाद पुलिस परवेज इलाही के लाहौर के कैनाल रोड वटां गिरफ्तार करे वठी वई। लाहौर हाई कोर्ट नेब केस में गिरफ्तार परवेज इलाही के आज़ाद करण जो हुकुम ॾींदे खेसि कंहिं बि केस में गिरफ्तार या नज़रबंद न करण जो हुकुम ॾिनो हो। परवेज इलाही हाई कोर्ट का घर लाइ रवानो थियो त इस्लामाबाद पुलिस खेसि रस्ते तां 3MPO तहत बीहर गिरफ्तार करे वरितो। ज़रियनि मूजिब परवेज इलाही के इस्लामाबाद मुंतकिल करे अडियाला जेल में नज़रबंद कयो वेंदो। बिजली बिल्स ते रिलीफ घुरंदड़ अवाम पेट्रोल बम में दबिजी वियो। पेट्रोल की कीमत 305 रुपया 36 पैसा ऐं डीज़ल की कीमत 311 रुपया 84 पैसा फी लीटर थियण ते अवाम की सहप जवाब ॾेई वई। मुख़्तलिफ़ शहरनि में शटर बंद हड़ताल, मुज़ाहरा ऐं धरना। सखर में महांगाई खिलाफ शहरी रस्तनि ते निकिरी आया। दादू में शहरी बिजली जा बिल गिची में विझी एहतजाज कयो। काज़ी अहमद दोदापुर ऐं ॿियनि शहरनि में बि अवाम रोडनि ते निकिरी आयो। फैज़गंज में ॻाल्हाइण जी सघ खां महरूम माण्हुनि जो मेन चौक ते एहतजाज। महांगाई खां तंग अवाम जो चवणु आहे त हुकूमत जीअण जो हक़ बि खसणु चाहे थी। ज़हर खाए मरण खां सवाइ ॿियो को रस्तो न बचियो आहे। कराची में बिजली जे घरनि बिल्स खिलाफ वापारियुनि जी शटर बंद हड़ताल। सदर ऐं तारिक रोड समेत शहर जे समूरनि इलाइक़नि में मुख्य कारोबारी मर्कज़ बंद रहिया। वापारियुनि पारां बिजली जा वाधू बिल्स वापसि वठण जो मुतालबो। वापारियुनि जो चवणु आहे त जेसीं ताईं के इलेक्ट्रिक वाधू बिल वापसि न वठंदी तेसीं ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। पेट्रोल ऐं डीज़ल महांगी थियण बाद पाकिस्तान रेलवेज़ बि भाड़नि में 5% वाध करे छॾी। अमल सुभाणे खां थींदो। नोटिफिकेशन जारी। लोकल ट्रांसपोर्टर्स बि पेट्रोल महांगो थियण बाद किराया वधाए छॾिया। महांगाईअ जी चकी में पीसजंदड़ शहरनि लाइ सफ़र करण बि मुश्किल बणिजी वियो।